वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पहलगाम वाक़िए बाद भारत पारां इल्ज़ाम लॻाइण बावजूद पाकिस्तान जो रद्द अमल ज़िम्मेवाराणो रहियो। पाकिस्तान हमेशह हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़ामत कई आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान में 90,000 माण्हुनि जानियूं क़ुर्बान कयूं। भारत पहलगाम वाक़िए में हर क़िस्म जा सबूत ॾियण में नाकाम रहियो। तुर्किया सफ़ीर डॉक्टर इरफान सां मुलाक़ात में वज़ीर-ए-आज़म चयो त तुर्किया तरफ़ां पाकिस्तान जी हिमायत करणु तारीख़ी लाॻापनि जो अक्स आहे। स्विट्ज़रलैंड ऐं यूनान बि पाकिस्तान जी हा में हा मिलाए छॾी। पाकिस्तान जे पहलगाम वाक़िए में आज़ाद ऐं शफ़ाफ़ जाच लाइ तजवीज़ जी अर्ज़ी आहे। नाइब वज़ीर-ए-आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो स्विट्ज़रलैंड ऐं यूनान जे परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राबितो। इसहाक़ डार भारत जे हथ ठोकियल इल्ज़ामनि ऐं नफ़रत पखेड़ींदड़ साज़िशुनि खे रद्द करे छॾियो। सिंध तास मुआहिदे ते बि अमल दरामद मुअतल करण ते भारती फ़ैसिले ते ॻणितीअ जो इज़हार। स्विट्ज़रलैंड ऐं यूनान जो परॾेही वज़ीरनि जो ख़िते में अमन ऐं इस्तिहकाम बरक़रार रखण लाइ वारनि ॻाल्हियुनि ते ज़ोर। भारत जे आलमी सिफ़ारती मुहाज़ ते हिक ॿी नाकामी। IMF पाकिस्तान जे कर्ज़नि जो नएं सिर जाइज़ो वठण वारो भारती मुतालबो रद्द करे छॾियो। IMF जे नुमाइंदे जो चवणु आहे त पाकिस्तान लाइ एग्ज़ीक्यूटिव बोर्ड इजलास जो ऐलान थी चुको। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में 9 मई जो शेड्यूल आहे, जंहिं में मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जो पहिरियों जाइज़ो पेश कयो वेंदो। इजलास में क्लाइमेट फाइनेंसिंग बाबति प्रोग्राम जी दरख़्वास्त ते बि ग़ौर थींदो। इतलाक़ाती तरफ़ां पाकिस्तानी ऐं आलमी मीडिया खे LOC जो दौरो कराइण जो बंदोबस्त। दौरे जो मक़सदु पाकिस्तान में नामनिहाद दहशतगर्दी जी कैंपनि जी भारती साज़िश खे पधिरो करणु आहे। सहाफ़ियुनि खे उन्हनि हंधनि जो दौरो करायो वेंदो जिन जे बारे में भारत दहशतगर्द कैंप जी प्रोपेगंडा करे रहियो आहे। भारत कंट्रोल लाइन ते दहशतगर्दी जे मुबैना ठिकाणनि बाबति हथ ठोकियूं दावाऊं रद्द करे छॾियूं आहिनि। पाकिस्तान ज़मीन खां ज़मीन ताईं मार कंदड़ इब्दाली मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR मूजिबि इब्दाली मिसाइल जी रेंज 450 किलोमीटर आहे। इब्दाली वेपन सिस्टम जो तजुर्बो एक्सरसाइज़ इंडस दौरान कयो वियो। तजुर्बे जो मक़सदु ऑपरेशनल तयारियुनि ऐं टेक्निकल पासनि जी जांच करणु आहे। इब्दाली मिसाइल ज़मीन खां ज़मीन ताईं मार करण जी सलाहियत रखे थो। सदर, वज़ीर-ए-आज़म, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ ऐं सर्विसिज चीफ्स पारां पाक फ़ौज जे कामयाब तजुर्बे ते वाधायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं दुआ भुट्टो। हेडलाइन संवादिचूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी तुर्की जे सफ़ीर सां मुलाक़ात थी आहे। वज़ीर-ए-आज़म पारां सदर रजब तैयब एर्दोगान लाइ नेक ख़्वाहिश जो इज़हार कयो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पाकिस्तान जी हिमायत ते तुर्क सदर एर्दोगान जा थोरा मञिया। पाकिस्तान लाइ तुर्की जी हिमायत तारीख़ी ऐं भाइराणनि लाॻापनि जी तर्जमानी आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो वधीक चवणु हो त पहलगाम वाक़िए बाद भारत जे ॾफेड़ पकिड़ण बावजूद पाकिस्तान जो रद्द अमल ज़िम्मेवाराणो रहियो। वज़ीर-ए-आज़म वधीक चयो आहे त पाकिस्तान हमेशह हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़ामत कई आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे वारनि कोशिशुनि में अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान 19,000 शहादतुनि ऐं $152 अरब जो मुआशी नुक़सान बर्दाश्त कयो। भारत पाकिस्तान खे पहलगाम वाक़िए सां जोड़ण जी साज़िश करे रहियो आहे।
डिप्टी वज़ीर आज़म इसाक डार जी सदारत हेठि इजलास थियो आहे। हुकूमत जो मुआशी इस्तेकाम लाइ सीड़पकारी तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में दोस्त मुल्कनि जी सीड़पकारी बाबति मंसूबनि जी अॻभराई ते गौर विचार कयो वियो। हुकूमत सीड़पकारी लाइ हर मुमकिन मदद फ़राहम कंदी। डिप्टी वज़ीर आज़म इसाक डार जी सदारत हेठि इजलास थियो आहे। हुकूमत जो मुआशी इस्तेकाम लाइ सीड़पकारी तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में दोस्त मुल्कनि जी सीड़पकारी बाबति मंसूबनि जी अॻभराई ते गौर कयो वेंदो। हुकूमत सीड़पकारी लाइ हर मुमकिन मदद फ़राहम कंदी। डिप्टी वज़ीर आज़म इसाक डार जी सदारत हेठि इजलास थियो आहे। हुकूमत जो मुआशी इस्तेकाम लाइ सीड़पकारी तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। नाज़रीन, वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्ला जो चवणु आहे त जमहूरियत लाइ आज़ाद सहाफ़त ज़रूरी आहे। हुकूमत इज़हार की आज़ादी ते यकीन रखे थी। कुछ अंसर मुल्की मफ़ाद ख़िलाफ़ मुहिम हलाए रहा आहिनि। हुकूमत सहाफ़ियुनि जी भलाई लाइ कदम खणी रही आहे। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्ला जो वधीक चवणु हो त पाकिस्तान हमेशह दहशतगर्दी की मज़म्मत कई आहे। भारत कश्मीरनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। वज़ीर आज़म के सलाहकार जो वधीक चवणु हो त कुछ अंसर बदतमीज़ी कल्चर के हथी ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान कश्मीरी भेणनि ऐं भाइरनि जी हिमायत जारी रखंदो। मोदी पाकिस्तान के नुक़सान पहुचाइण चाहे तो। भारत पहलगाम वाक़े की आड़ में पाकिस्तान ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। वज़ीर आज़म पहलगाम की जांच जो मुतालबो कयो आहे, पर मोदी लवाए वियो आहे। पाकिस्तान पहलगाम की गैरजानिबदार जांच ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे। मौसमियात खाते मुख़्तलिफ़ शहरनि में खिवण ऐं गजगोड़ सां बरसात की अॻकथी करे छॾी। ओलह मुल्क के मथां ऐं विचनि हिस्सनि में असरअंदाज़ थी रही आहे। ओलह लहर जा असर मुल्क के ॾाखिलनि हिस्सनि में पइजी रहिया आहिनि। जामशोरो, टंडे मोहम्मद खान, बदीन, ठट्टे, शहदादकोट, हैदराबाद, मचियारी, टंडे अलियार, मीरपुर ख़ास, सांगड़ ऐं शहीद बेनज़ीर आबाद ज़िलनि में अॼु खिवण ऐं गजगोड़ सां हल्की बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि खोजकी, सखर, खैरपुर, सांगड़, मीरपुर ख़ास में भी कुछ हंधनि ते खिवण ऐं गजगोड़ सां हल्की बरसात की अॻकथी कई वई आहे। उमरकोट, थरपारकर, बदीन, हैदराबाद, मचियारी, जामशोरो में भी तेज़ हवाऊं घुलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां कराची में सूमर ते बरसातनि की अॻकथी कई वई आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां मलीर धरणे वारनि ते दाख़िल समूरा केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़ियाउल हसन लंजार जो वकीलनि जे डायलॉग कमेटी जे सेक्रेटरी अयाज़ चांडियो सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। मलीर धरणे वारनि ते दाख़िल थियल समूरा केस ख़त्म कया वञनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां मलीर धरणे ते वेठलनि ते दाख़िल समूरा केस ख़त्म करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़ियाउल हसन लंजार जो वकीलनि जे डायलॉग कमेटी जे सेक्रेटरी अयाज़ चांडियो सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। घरू वज़ीर ख़ातिरी कराई आहे त मलीर धरणे वारनि ते दाख़िल समूरा केस ख़त्म कया वेंदा। नाज़रीन, ही हुन वक़्त जूं ख़बरूं। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।